नादरी टाउन कमेटी पिराले में 22 प्राइमरी स्कूल नंबर 1 में क्विज प्रोग्राम करायो वियो अचो त आयल उस्तादन ऐं शागिर्द जे वालिद साहब ॿुधा कयूं त हिननि तालीम गुज़र करण जे लाइ कहिड़ा उपाय वठनि था ऐं कहिड़ी दिलचस्पी वठनि था। त मुंहिंजो ख़ासि मक़सदु इहो ई हुयो त असां इल्म ते कमु कयूं जेकी असांखे वॾी कमी महसूसु थिए। जीअं मां शाहमर्दान शाह स्कूल में प्रिंसिपल थी रहियो आहियां, असांजो हिन वक़्तु शाहमर्दान शाह स्कूल दुनिया लेवल ते यूट्यूब ते हली चुको आहे ऐं मां उहो खणी सिस्टम हिन प्राइमरी में आयो आहियां ऐं जिन बि मुंहिंजी हिते पोस्टिंग कराई आहे मुंहिंजो मक़सदु आहे त शागिर्दनि ताईं असां इल्मु पहुचायूं। टीओ साहब नओं आयो आहे नूरुल्लाह सरतो साहब, उन जी पंहिंजी कोशिशुनि सां जेके उनजा प्रोग्राम ॾिठा आहिनि उहे तमामु बहितर आहिनि। असेंबली ते पुॼनि था, असेंबलियूं कराइनि था ऐं हिन स्कूल जो बि पुराणो नालो आहे ऐं अलाह साईं कंदो त तालीम जेका आहे सा उन वाह थींदी। प्राइमरी स्कूल जेके आहिनि उन्हनि ते सरकारनि ते माण्हू तवजो नथा ॾियनि ऐं प्राइवेट ॾे सॼो ख़्यालु आहे। उन जे करे महिरबानी करियो, सरकारी इदारा इलाही बहितर आहिनि बनस्बत प्राइवेटनि जे, त ॿारनि खे छॾियो ऐं ॿारनि असांजी ख़ुशनसीबी आहे किंगरी तलके जी जो असां वटि अहिड़ा ऑफिसर आया उन्हनि ई चाह विधो हिन में फूक बुकियूं। असांजो ऑफिसर अॻवान हूंदो त असां बि कमु करण जे लाइ तयारु आहियूं। असांजो हेड मास्टर ऐं उस्ताद हादी बख़्श सूमरो इन्हनि जेको आहे सभिनी गॾिजी सॼी प्रोग्राम रखायो आहे। हे बहितरीनु प्रोग्राम आहे। शागिर्दनि में जज़्बो तव्हां ॾिठो, हुन टेबला पेश कया ऐं क्विज प्रोग्राम कयो, नात पढ़ी वियूं। टीओ तालका किंगरे जो इहो चवणु आहे त जेका असांजो जेको अनुमान आहे उहो ॿारनि में शऊर पैदा करिणो आहे, तालीमी शऊर पैदा करिणो आहे। हिन स्कूलनि में असेंबलियुनि जे हाल हिसाब सां उस्ताद जेके बंदि पियल आहिनि उनखे जेको आहे खोलण जे अवल तरजीह करे ॿारनि जे वालिदनि में जो फ़र्ज़ु आहे त असां ताउन कनि जे ॿारनि में शऊर तालीम पैदा कयूं। कैमरा टीम सां गॾु न्यादली सोलंकी सिटी